हिकु वाक़ियो खणी आया आहियूं जलाल चांडे जो, जेको आहे 1996 जो। नौशोर फिरोज़ लॻ हिकु खोसनि जो महफ़िल हुयो दोस्तो, शादीअ जो, जिथे जलाल चांडे खे घुरायो वियो। छाजे करे जलाल चांडे जा जेके ॿुधंदड़ हुया पिंडाल मां भॼी विया ऐं कंहिं पिंडाल खे ड्राथो दोस्तो। छा वाक़ियो थियो, तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा दोस्तो। जलाल चांडे नौशोर फिरोज़ लॻ खोसनि जो जेको आहे सो हिकु महफ़िल हुयो। जलाल चांडे खे उते महिमानी ख़ुशूसी करे घुरायो वियो दोस्तो। जलाल चांडियो उते वियो, राति जो टाइम हुजे, झुड़ बि हुजे मथां ऐं पिंडाल बि चकाचक भरियल हुजे दोस्तो। जलाल चांडियो वाहिद अहिड़ो फ़नकार हुयो जेको बिना दावती, जिन्हनि खे दावत बि न हूंदी, जलाल चांडे जो ॿुधंदा हुआ माण्हू त जलाल चांडियो फलाणे शादीअ में अचे थो, त ओस पास जा पाड़े वारा माण्हू बि उन जलाल चांडे खे ॿुधण जे लाइ बिना दावत बि वञी शरीक थींदा हुया दोस्तो। जलाल चांडे सां माण्हुनि जी मोहबत हूंदी हुई ऐं जलाल चांडे खे माण्हू चाहींदा हुया। त दोस्तो जलाल चांडे जॾहिं इन प्रोग्राम में पंहिंजा कलाम चवण स्टार्ट कया त 3 खां 4 कलाम चयूं, त पोइ पिंडाल में वेठल जेके वॾेरा हुया उन्हनि चयो, बाबा गज गज गोड़ काछा ॿोड़, इहो कलाम असांखे जलाल चांडिया तूं ॿुधा, ॾाढी सिक आहे इन कलाम जी। त दोस्तो जॾहिं जलाल चांडे पंहिंजो कलाम पहिरीं जेको ॻाए पियो उहो मुकमल कयो, जॾहिं गज गज गोड़ वारो कलाम स्टार्ट कई त कुदरत अलाह जे मथां मींहुं जेको आहे सो तेज़ स्टार्ट थी वियो। बरसाति जॾहिं पइजी वई, पिंडाल भरिजी वियो पाणीअ सां ऐं उन खां अलावा हवा बि तेज़ हली, उहा पिंडाल बि जेको आहे सो परे वञी किरी ऐं जलाल चांडियो पंहिंजो जेको कलाम स्टार्ट कयो उहो इन तेज़ मींहं में बि जेको आहे सो ॻाए पियो। ऐं जेके पिंडाल में वेठल माण्हू हुया उहे तक़रीबन विया हलिया। के चंद माण्हू ई बचियल हुया जिन्हनि फरमाइश कई जलाल चांडे खे त बाबा हे कलाम ॿुधा। इन मींहं ऐं इन झुड़, इन तेज़ हवा जे बावजूद बि जलाल चांडियो वेठो हुयो, पंहिंजो कलाम मुकमल करे पोइ जलाल चांडे खे वठी विया अंदरि। जलाल चांडे खे वञी कमरे में विहारियऊं ऐं जलाल चांडे जा कपिड़ा वग़ैरह, दोल, यकतारा, चपड़ी, इहे सभई जेको आहे सो पाणीअ में पुसी विया बरसाति में ऐं सॼो हिकु थी वियो। लेकिन जलाल चांडे चयो, बाबा को मसइलो कोन्हे, परेशान न थियो, तव्हांजी महफ़िल जेको आहे सो इनशाला मां पूरी करे पोइ वेंदुसि। त दोस्तो बरसाति जेका राति जो 12 बजे स्टार्ट थी, उहा सुबुह जो 5 बजे ताईं इहा बरसाति हली। माण्हू मजबूरनि ख़ातिर पंहिंजे घरनि ॾे मोटी विया ऐं जलाल चांडियो बि जेको आहे सो सुबुह जो 8 बजे जेको आहे सो हुननि खे भाकुर वग़ैरह पाए ऐं मोकिलाए हलियो वियो। चई, बाबा हाणे कुदरती निज़ाम आहे, मुंहिंजो को बि कसूर कोन्हे, मां पंहिंजो वाइदो पूरो करे तव्हांजे हिन प्रोग्राम में आयुसि। त दोस्तो अहिड़ो दिलेर फ़नकार ऐं अहिड़ो जेको आहे सो भलो फ़नकार सिंध खां विछड़ी वियो ऐं सिंध में वरी ॿियो को अहिड़ो पैदा न थींदो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।